असां चवंदा आहियूं त जेको अबु आहे उहो घर जी छित आहे, जेका अमड़ आहे सूंह घर जी सूंह आहे, ॿारड़ा जेके आहिनि घर जा रौनक आहिनि। पर हिकिड़ो रिश्तो अहिड़ो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं रीढ़ जी हॾी। माना रीढ़ जी हॾी एॾी कमज़ोर आहे त जीअं सभु चवंदा आहिनि त उनखे कुझु न थिए। छो जो इंसानु या आङुर कटिजे बि हली सघे थो, ॼंग कटिजे बि हली सघे थो, चलो किथे बि को उज़बो कटिजे, अलाह माफ़ी ॾे, त इंसानु हली सघे थो। चेल जी हॾी हिकु अहिड़ो नाज़ुक हॾो आहे जेको जंहिंजे भञण सां, टुटण सां इंसानु ख़तमु थी थो वञे। उहो ख़बर आहे त केरु आहे, हिकिड़ी सम्झणी आहे, उहो तव्हां सां शेयर थो कयां। पर तव्हां खां गुज़ारिश आहे त मुंहिंजो हिन वीडियो खे एतिरो शेयर कयो तव्हांजे मुंहिंजे सभिनी दोस्तनि, वास्ते वारनि ऐं सिंधी ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़नि ताईं मुंहिंजो हीउ वीडियो जीअं पहुची सघे। हिकिड़ी जॻह ते झेड़ो थी पियो, झेड़े दौरान हिकिड़ो खून थी पियो। हिकिड़ी माई एफ.आई.आर. में, उनजो पुटु बि एफ.आई.आर. में अची वियो, उनजो मुड़ुसु बि, उनजो भाउ बि, टिनी खे जेल थी वई। उहा कुराड़ी बते भॼंदी सॼो ॾींहुं वकीलनि जे कढ, हुननि जे कढ। हाणे खून उन्हनि ते साबित थी वियो आहे, मतिलबु दुनिया जे अॻियां उन्हनि खून कयो आहे। आख़िर किसो काफ़ी टाइम हलियो, अदालत ताईं किसो पहुतो, त जॾहिं माई अचे कोर्ट में त रड़ियूं करे, चिहाट करे। जज साहिबु हिकिड़ो वेठो ॾाढो सुठो, उन जज साहिबु उन माई खे चयो, तोखे मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आहे, तूं जंहिं ते हथु रखे त हिकिड़ो माण्हू छॾे करे बाक़ी मां फ़तवा ॾींदुसि। उन औरत चयो त मुंहिंजे भाउ खे आज़ादु कर। जज साहिबु एॾो हैरान थी वियो, परेशान थी वियो, त उन चयो त औलाद जहिड़ी का शइ ई कोन्हे, तूं पुट खे न खयो, पुट जी आज़ादी न घुरी, ऐं मुड़ुसु जेको तुंहिंजो हमसफ़र आहे, ज़िंदगी जो साथी, ऐं उनखे बि तो रिजेक्ट कयो। उन औरत चयो त जे अगरि मुंहिंजे हिन मुड़ुस खे सज़ा अची वेंदी, हे मरी वेंदो, त मां ॿी शादी करे सघां थी, मूंखे मुड़ुसु मिली सघे थो, उन मुड़ुस मां मूंखे औलाद, पुट जी औलाद बि थी सघे थी। पर जज साहिबु, अम्मा अबो न वरी जीअरा थींदा, न वरी मूंखे भाउ ई थींदो, मतिलबु मुंहिंजी क़ीमती में क़ीमती शइ हिन जहान में जेको न मुंहिंजो भाउ आहे। जज साहिबु औरत जे हिन फ़ैसिले ते मशवरो कयो, टिनी खे आज़ादु कई। त वाक़ई भाउ जो जेको रिश्तो आहे ॾाढो कमाल आहे, क़ीमती आहे। जेका तव्हांखे मां शुरू में ॻाल्हि कई त रीढ़ जी हॾी, चेल जी हॾी एॾी कमज़ोर हूंदी आहे त जॾहिं हिकिड़ो हकीम हुयो, उनखे चयूं त तुंहिंजी घरवारी फौत थी वई, चए तो त ख़ैरु आहे, मां ॿी शादी कंदुसि। चए तुंहिंजो पुटु बि फौत थी वियो, चवंदो अलाह मूंखे ॿियो पुटु ॾींदो, अलाह जी रज़ा आहे। चयूं त तुंहिंजो भाउ फौत थी वियो आहे, चए पोइ त मुंहिंजी चेल जी हॾी भॼी पई आहे, शायदि इहा हॾी हाणे मुंहिंजी सिधी न थींदी कॾहिं बि। सो भाउ जो जेको रिश्तो आहे, वॾे कमाल जो रिश्तो अथव, उनजो बि क़दुरु कयो। भाइर चवंदा आहिनि त माना असांजे सिंधी में पा खे कोट जूं बाहियूं हूंदियूं आहिनि, भाइर अहिड़ा आहिनि। तव्हां अलाह न करे जे तव्हांखे को ओचिते मसइलो पैदा थींदो, फ़ौरन तव्हांखे ऑटोमेटिक तव्हांजे ज़बान ते भाउ जो नालो ईंदो, चवंदो फलाणे खे सॾु कयो, अगरि वेझो हूंदो, परे हूंदो बि चवंदो भाउ खे फ़ोन कयो। अॼुकल्ह त माहौल अहिड़ा थी विया आहिनि जो भाउ खां बि परे थी वियो आहे, अहिड़ो को वाह घुलियो आहे, अलाए छा थी वियो आहे असांजे हिन रिश्तनि खे। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अल्लाह निगहबान।